दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां यूट्यूब चैनल वो चैनल सब्सक्राइब करें ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। महिरबानी। ओ अल्लाह जा बनासी नमाज कोण पढ़ंदासीं असीं समझदासीं दुनिया सजने घड़ी आसीं इने ॾेई बची वेंदासीं। रब जी ज़ाती फरमाए दुनिया जे करे बचिया त कारून बची वञे हा, दुनिया जे करे बादशाह जे करे बचे हा त फिरौन बची वञे हा, दुनिया जे करे बचे हा त हामान जहिड़ा बदबख्त बची वञनि हा। रब जी ज़ाती फरमाए दुनिया जी का बि चीज़ तोखे बचाए नथी सघे। अहिड़ो मुंहिंजा बाना करे जो मथां तुंहिंजो नालो लिस्ट मां न निकिरी वियो। एड़े हद ते रहो बड़ी उस्ताद शागिर्द स्कूल में वेंदो तो नालो त कढी छॾंदो, मदरसे में वेंदो उस्ताद नालो कढी छॾंदो, फैक्ट्री में कम करण न वेंदो तो मुंहिंजो नालो निकिरी वेंदो। रब जी ज़ाती पर मां मुंहिंजा बाना अहिड़ो न कजी जो मथां तुंहिंजो लिस्ट मां नालो ई निकिरी वञे। हाणे नूह अलैहिस्सलाम जो पुटु नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो मुंहिंजा पुटड़ा ऐं मुंहिंजी ॿेड़ी में सुवार थी मूंसां गॾु थी हे जेके पहाड़ जबल ॿिया जेके तूं ॾिसे थो अल्लाह जो अज़ाब आहे। नबी जो पुटु अचे त गुनहगार ऐं ॿुधाए जहिड़ा बि हो त नबी जो पुटु हुयो, पर जॾहिं अल्लाह फरमाए मुंहिंजा नबी तुंहिंजी आल खे बचाइण ज़रूरु वाइदो बि फरमायो, पर जॾहिं उनजी ॻाल्हि कोन मञी तॾहिं अल्लाह उनजे ख़ानदान मां नालो कढी छॾियो, लिस्ट मां नालो कढी सॾ कई अञा मुंहिंजा पुट मूंसां गॾु सुवार थी तॾहिं पुटड़े छा चयो हाज़ा सावी एॾा जबली आसिमुनी मिनल मां। अबा हे वॾा जबल ॾिसे थो मथे चढ़ी वेंदुसि। रब जी ज़ाती फरमाए पे वरी उनखे चयो पुट हे त जबल दुनिया जा तोखे ॾिसण में अचनि था, पर इहो दुनिया जो अज़ाब कोन्हे। वहाल बैनहुमल मौजु फकान मिनल मुग़रक़ीन। रब जी ज़ाती फरमाए जॾहिं उन बि उनखे सॾ कयो उन चयो पहाड़ ते चढ़ी वेंदुसि, पंहिंजे पे उन पुट खे चयो मुंहिंजा बचड़ा हे अज़ाब अल्लाह जो अज़ाब अथई, हे दुनिया जूं ताक़त तोखे कोन बचाईंदो। पर जॾहिं लहर पाणी जी वहाल बैनहुमल मौजु फकान मिनल मुग़रक़ीन हिकिड़ी छोली सां जॾहिं उहो बुॾी वियो तॾहिं रब जी दरबार में अर्ज़ु कयो मुंहिंजा अल्लाह तूं मूंसां वाइदो कयो तुंहिंजे बचनि खे बचाईंदुसि, तुंहिंजे ख़ानदान खे बचाईंदुसि। अल्लाह जी ज़ात फरमाए ओ मुंहिंजा नबी नूह अलैहिस्सलाम इन जो जेको अमाननामा हुया इन जा जेके गुनाह हुया इन जी जेके करतूत हुया इन करतूतनि जे करे मूं तुंहिंजे ख़ानदान मां कढी छॾियो। ऐं त तूं मुंहिंजो नबी हे तुंहिंजो पुटु हुयो। हाणे नूह अलैहिस्सलाम चई या अल्लाह इनखे मूं पालियो इनखे ॼायो निपायो वॾो कयो ही सभु ही मुंहिंजो ख़ानदान हो, तूं मूंसां वाइदो कयो लही सघां अमल मिसाल या अल्लाह ही तुंहिंजा हुनखे तुंहिंजे ख़ानदान खे बचाईंदुसि। रब जी ज़ात फरमाए मुंहिंजा अमल साले कुलनि मुंहिंजे लिस्ट मां तुंहिंजो नालो कढी छॾियो। पर हाणे जेकॾहिं दोबारा तो दुआ घुरी तो तोखां नबूद बि खसे वठंदुसि। त अहिड़ो माण्हू करे जेको कम से कम पंहिंजो नालो त न निकिरे यार, लिस्ट में नालो हुजे गुनहगार बेशक आहियूं पर गुनाह अहिड़ी हद ते करियूं जो असांजी नबी जी उम्मत मां असांजो नालो त न निकिरे वञे। नाले खे बचाइणो आहे मुंहिंजा दोस्तो तो क़यामत जॾहिं सोना महबूब सल्लल्लाहु अलैहि मदीने ते ताजदार फरमाए उम्मत जे मथां एॾो शफ़क़त एॾो रहीम जंहिंजी रब जी ज़ात जी कसम खाने वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वदअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा। तो सुभान अल्लाह रब जी ज़ात जी फरमाए मुंहिंजा सोना महबूब वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मुंहिंजा सोना महबूब तुंहिंजे चमकदड़ चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा मा वदअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। दुनिया का आखिरत मुंहिंजा सोना महबूब अञा तुंहिंजो भली
तुझो बचपन भलो तुझी जवानी भली मुझा सोना मामू तुझो वडे बाय बाय भली वरी जडे क़यामत जड़ी मुझा सोना मामू मुझे दरबार में इंदे कब कहो सैनो अदना वाली जगह ते पहुंचने ता मारो ताज तो के पारा यासीन मारो सेहरो मुझा सोना मामू तो के बताए जडे मक्का में मामू ते तो के मुझा सोना नबी यारी ने जडे तू इंदे वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला उन टाइम ते मुझा सोना मामू आखिरत अन्या तुनी भली पर वल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक वतरदा मुझा सोना मामू ते तो रब को राजी कर सके साबिर मुझे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो राजी किए थींदा फरमायो जेसी मुझो हिकड़ो गुनाहगार उम्मती बख्शजी जहन्नम का इन अल्लाह जी अजाब का छुट्टी जन्नत में न वेंदो ते रहो अल्लाह जगह राजी को केड़ो सोनो असा के महबूब मुस्तफा खुदा मदीने जे ताजा फरमाए मुझा उम्मती नमाज मुझे अखी जो ठार नमाज जी का नमाज बेनमाजी मानो कुत्ते का भी पूछो खिंजीर का भी पूछो खिंजीर भी चाहे तो या अल्लाह तुम के खिंजीर बनाया पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुझे कुत्तो आयो पंजो बेनमाजी कौन बनाई क्या मैं जड़े जड़े बेनमाजी उठो तो खिंजीर की शक्ल में अखियों कौन नजर कौन होता कारो मुंह होता अखियों छाए खत्म होता नूर कौन होता रोशनी कौन होता थाबड़ माइंदा रब जी जाती फरमाउन खबर को दिए बेनमाज अल्लाह जा नाम फरमान बाबा वनो नते बेनमाजी ते बदुआऊं कंता घटू बदुआऊं कंतु घर जा जेके थोड़ियो काढियो बदुआ कंतु बेनमाजी दुआ कबूल कोंदी थे ने बेनमाजी रिज़्क़ में बरकत काने का बेनमाजी ये जे जानवर के भी मालिक जी साजान रब जी जाती फरमान मामा बल हम अज़ल जानवर का भी पत्थर जानवर के मालिक जी सुनान ताके टोने बकरी के का पाइंदा मेरे मालिक पासे मोर उठी बीजे के कोन बकरी के मालिक जी सुनान कुत्ते के मालिक जी सुनान बिल्ली के मालिक जी सुनान कबूतर के मालिक जी सुनान पर फरमाए मुझा बाना बे सुनान होती है मुझा बाना तू तो सब मुझे दे तो खाए वाइन तो तो नेमत अल्लाह ला तो सुआ मुझा बाना जे तू मुझे इकड़ी नेमत के करण शुरू करे ना उलमाल ने क्यों जिनको खाली जिनको पर सा खणो था सा 24 कलाकन जो सा के जे गड करे तो ये 50,000 बन जाता 50,000 माना सा अंदर करें तो 50,000 मर्तबा सा पार करें 50,000 दफा वो शुक्र खुदा करे ना सा जो इहो कोई इंसान पूरा करे 50,000 तो क्यों सुबह शुक्र अल्हम्दुलिल्लाह पर रब जी जात फरमा मुझा बाना ये हिकड़ी नेमत पर जड़े तू मुझे सड बुटी करे मुझे दर में अची करे पंहिंजी इज्जत वाली पेशानी जमीन तो तो झुकाए हां जिब्राइल के भी जो जा ओ मुझे जिब्राइल आइए तो मुझे फरिश्तो पर जड़े हाने ये मुझे बानो ओडा माल के छडी ओडा घरवारी के छडी ओडा बच्चन जी लड़ पई पे उन के छडी ओडा पानी जो वारो हो पे एकड़ो अधी कर बच्चो वो भरण का उत्ते छडी अल्लाह अकबर बुधी मुझे दर के किरो है हां जिब्राइल तुझे 1000 रकात में फल भी पड़ी हुई है ना ओए तो जाके कम जा कोन मुझे बाने जो हिकड़ो सदो मिलन का मतलब अल्लाह जी दरबार में इया हिकड़ी घड़ी साथ पानी की एडी कबूल है इज्जत वाली जड़े पेशानी जड़े बालू झुकाए तो रब जी जाती फरमाए मुझा बाना सब खत्म तो बात तो मुझे मालिक बनी हो मालिक में जड़ी देर है पंजे मालिक के परचाए जो इन टाइम पे अल्लाह एडो करीम है पंजे बाने के मता एडो मेहरबान है मदीने के ताजदार फरमायो एकड़ी माई आई अर्ज कई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो नडो बारड़ो होयो हम मानी में पचाई चूल्हे के पासे में बैठो ये रंदे टांडे के वरी जड़े मुझे दिलाई मताई करीब है मु वरीन के पोते वरायो वरी पोते वरायो मुझे तो दिल कोन पाई थे मुझे बच्चे आंगन पाए में सड़े तो अल्लाह 70 52 का ज्यादा प्यार तो करे बाले के भाई में किए साड़ी मदीने के ताजदार फरमाया मत थोड़ी भी गाल सच्ची मुझे रब भी सच्चो पर मालिक के मालिक करे सुञाणे तो सही जड़े बानो पंजे मालिक के मालिक करे सुञाणे दो वो सब गुनाह उनका निकली नहीं व अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा रब जी जाती फरमा जड़े खुदा जो खौफ दिल में इंदो
अल्लाह जो खौफ जड़े दिल में तो तने इंसान के खबर पइजी वेंदी त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पानी वारो परायो कॾो टोड़िया आयो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह गाह जी भरी चोरी राति वढे आयो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह केॾा ॿिए पासे बुराई न निकितो ॾिसे पियो मुंहिंजो अल्लाह जॾहिं इहा मुंहिंजे दिलि में ख़्यालु आई त हे बकदम जेके खणी ज़मीन तां परते निकितो आहियां मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो अम्मा मन ख़ाफ रब जी ज़ाती फरमा मुझे बाने के जड़े मुझो दिल में भाव थियो भाव थी वस त मुझो अल्लाह मूंखे ॾिसे पियो जड़े इहो भाव थी वस पोइ कमन खां सभिनी खां बची वेंदो त मूं अल्लाह मुझे बाने के रज़ी अल्लाह अन्हु वारो सुठी मूंखे ॾेई इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलुम मिन गफूरिर रहीम रब जी ज़ाती फरमा इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू तो पक्को दी बीठो उन्हें ॻाल्हि जे मथां काइम दाम थियो मुंहिंजो अल्लाह हिकु सुणण वारो अल्लाह ॾियण वारो अल्लाह खाराइण वारो अल्लाह पीआरण वारो अल्लाह सुभाइण वारो अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सनतun वला नौम अल्लाह जी ज़ाती फरमा मुंहिंजा बाना ऐं त उहो मालिक आहे अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अल हय्युल क़य्यूम मूंखे त ज़िंदगी जे लाइ हमेशह जे लाइ मुंहिंजी ज़िंदगी आहे पर मुंहिंजा बाना ला ताख़ुज़ुहु सनतun वला नौम मूंखे त निंड जी ऊंघ बि कोन थी अचे मथां मुंहिंजो बानो मूंखे सॾे वञे सुम्हां त कोन पर निंड जी ऊंघ बि कोन अचे मथां मुंहिंजो बानो मूंखे सॾे विझे ऐं सॾण जो जवाबु न ॾियां अल्लाह जी ज़ात एॾी पंहिंजे बाने जे मथां महिरबानी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो दुआ था करो अल्लाह जो वॾो जी ॿुधायोसीं अमल जी तौफ़ीक़ ॾे टाइम जो तक़ाज़ो निमाज़ कोशिशि कंदा आहियो पहिरीं था वञो यार टे छोकिरा हिकिड़ो बाबा पूरो ये जो अल्लाह जो कुरान पढ़ो ये आलू सकोरा तकलीफ करते ये ओइदा वांदा कोन न फिजूली जो आवाज के बेटा बोलता है अभी नवाब के घर में था जो आवाज भी कम बन जेतो मदीने जे ताजदार फरमायो जो कुरान में रब जी जाती फरमाया नूदी अलिस सलात min यौमिल जुमअति फसौ इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून व इज़ा क़ुदियतिस सलातु फंतशिरू फिल अर्दि वब्तगू मिन फज़लिल्लाह वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ्लिहून व इज़ा रअू तिजारतन औ लहवन इंफदू इलैहा व तरकूक काइमा कुल मा इंदल्लाह हुवा खैरु व आज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम रब जी ज़ाती फरमाए ओ मुंहिंजा बाना जॾहिं सट थिए न इज़ा नूदी अलैहिस्सलाम पोइ पंहिंजा कम को पंहिंजो कार्य छॾे ॾिजी मथां हाणे मोड़ी खुतबे ते बीहे त पोइ वञो रब खे तुंहिंजी निमाज़ जी ज़रूरत कोन्हे रब जी ज़ाती फवाइलुल लिल मुसल्लीन الذين هم عن صلاتهم ساهون वैल उन नमाज़नि जे लाइ बि पर नमाज़ पढ़े तो वैल के पर कुरान तो फरमायो सुस्ती कंदा नमाज़ जे अचण में कोताही करण में भाई टेम थी ठीक है हां वो वने सुन्नत में मिलदा दी वरी फर्ज में तीसरी रकात में मिली वेंदा रब जी ज़ाती फरमाए एड़ा सुस्त इनन जले में जहन्नम में वैल तैयार कर जा इनन जी नमाज़ जी मुके का परवाह करेगा बानू अचे पंहिंजे रब जे दर ते आजिज़ी करे किरी जॾहिं सॾ थिए न अल्लाहु अकबर बस तो हर शइ बंदि थी रब जी ज़ात फरमाए सभ खां वॾो अल्लाह बस
जॾहिं इहो कमु थियो पोइ कम हुजनि कार हुजनि जेके हुजनि जेको जिथे बीठो आहे जॾहिं मदीने जे ताजदार निमाज़ पढ़ाईंदा न अनाज ईंदो सामान ईंदो पहिरियों दौर हुयो पोइ उहो अनाज जे करे निमाज़ खे छॾे निकिरी वेंदा कम जे कार पर ठीकु आहे इहो सामान आयो वापार आयो हुनखे वठी लाइ वरी अची पढ़ूं था निमाज़ अल्लाह कुरान में फरमायो वाइज़ा रहो तिजारतन औ लहवा निनफदू व इलैफदू रब जी ज़ाती फरमाया औ तिजारतन लहवा निनफदू इलैहा व तरकू का काइम मुंहिंजा सोना महबूब तोखे बीठल छॾे वञनि था पाण हलिया था वञनि चवेन इलैहा व तरकू का काइम कुल मा इंदल्लाह व खैरु व आज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह रब जी ज़ाती फरमाए जेको ए बीज न तोखे छॾे वञनि था हिनखे चओ हिते तो सां गॾु वेहनि इन्हनि जो जेको इतबार मिलंदो अल्लाह हिननि जो खैरु राज़िकीन ऐं वॾो रिज़्क़ ॾींदड़ इनखे इन जो भलो बदिलो ॾींदड़ इन जॾहिं मुंहिंजा दोस्त कोशिशि कंदा आहिनि जॾहिं आज़ान जो टाइम थिए न पहिरीं खुतबे जी वियो मदीने ताजदार फरमाए जेको मुंहिंजो पहिरीं उम्मती जुमे जे लाइ निमाज़ जे लाइ मस्जिद में अचे थो अल्लाह हुनखे पुठ जे ख़ैरात जो सवाल असां हिकिड़ो रुपए जो ख़ैरात इन दौर में नथा करे जो सुधा हालत के लॻी पिया पर अल्लाह बिल्कुलु सवाब थो ॾे उहो वठण जे लाइ तयारु कोन्हे उन खां पोइ गांइ जो बकरी जो आने जो जॾहिं इमाम साहिब खुतबे ते वेहणो अल्लाह जा मलाइक फ़रिश्ता दफ़्तर खे बंदि करे तो दफ़्तर बंदि थी वेंदो तो नालो बि उनजा कोन था निकिरनि तो इन लाइ मुंहिंजा दोस्त कोशिशि करियो जॾहिं अल्लाह जो सॾु थिए न पोइ वॾे भाई खे छॾे ॾियो या वॾे भाई हिते आहे हे ॾिसंदा न असांजा अछा कपिड़ा जे काटन जा फलाणा मूं वटि गाॾी आहे मूं वटि बंगलो मूंखे छा आहे पापा बंगला तुंहिंजा सभु हिते क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर बादशाही मुंहिंजी मालिक क़ुलिल्लाहुम्मा जॾहिं सॾु थी वञे मुंहिंजा दोस्तो वधीक तफ़सील जी ज़रूरत न आहे पर छा आहे असीं मुस्लमान आहियूं जॾहिं असां मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो साईं मुस्लमान जी माना छा आहे मदीने जे ताजदार फरमाए मुस्लिम जी माना आहे उहो उठ हुजे जे उठ जी रस्सी मालिक जे हथ में जे उठ जी रस्सी मालिक में उनखे विहारे तो वेंदो उथारे तो उथारे इहो जी असीं मुस्लिम जॾहिं कलमो पढ़ी छॾियोसीं न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असां हिन उठ जे वांगुरु अल्लाह जे सोणे मोहम्मद सोणी मिसाल ॾिनी कि माण्हू जे हिकिड़े नकील खे उठ जी जानवर जी माण्हू जे हथ में हूंदी आहे उहो उनजो पाबंदी वेंदो आहे जॾहिं असां कलमो पढ़ी छॾियो असां अल्लाह जे हुकुम जा पाबंद अल्लाह का दुआ आहे अल्लाह क़बूल फरमाए कोशिशि कंदा आहियूं